नासिर तलारी बरपासन वारनि इलाइक़नि में गुज़िरियल केतिरे वक़्त खां केसी अणेलानीअ लोडशेडिंग जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि रवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था रुस्तम कैरी जी हीअ रिपोर्ट। कुदरती वसीलनि सां मालामाल ज़िले बदीन जे शहर तलहार ऐं बरपासे में गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां गैस जी अणएलानिया लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अक्सर सुबुह जो नाश्ते जे टाइम ॿिनि पेरनि जो मानी ऐं राति जो 9 खां पोइ गैस जो बंदि थियण रोज़ जो मामूल बणियल आहे। उन ई हवाले सां शहरीन धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। तलार शहर में गैस जी लोड शेडिंग जो सुबुह जो नाश्ते ते उथ त गैस आहे कोन, ॿाहिरां नाश्तो वठी करिणो थो पए, ॿारनि खे स्कूल जे कॾहिं मोकिलियूं त बिना नाश्ते जे मोकिलियूं, ॾींहं जो गैस मानी जे टाइम ते आहे कोन, वञो 3-4 थियनि पोइ अचे थो कलाक ॾेढ वरी बंदि, राति जो माना होटल ना मानी वठी खाइणी थी पए। को चवण वारो कोन्हे जो माण्हू खाइण पीअण जे टाइम ते गैस आहे कोन, केॾांहुं वञनि गरीब माण्हू, होटलुनि जा ख़र्चा वॾा आहिनि, गरीब माण्हू वीचारो केॾांहुं वञे। ई जेको असां सां ज़ुल्म आहे, काठियूं हींअर लॻियूं पियूं आहिनि 700 खां 800 रुपया मण। उन खां पोइ फोड़ाई उन्हनि जी अलॻि जेके आहिनि, असांखे वञी किलो काठी बि असां वठूं, किलो काठी असांखे 70 खां 80 रुपया बि मिले, छा असां ॿारियूं। गैस जो जेको वाल आहे हिते पंहिंजो माछी ॻोठ वटि लॻियल आहे, उहो हथरादू बंदि करे ई लोड शेडिंग कई थी वञे गैस जी। गैस बिल्कुलु अनलब थी वियो आहे। सुबुह जो माना ईअं सम्झो त ॿार बग़ैर नाश्ते जे बग़ैर चांहि पीअण जे स्कूल वेंदा आहिनि। असां काठियूं पिया ॿारियूं, गैस आहे कोन, मुसलसल आहे कोन। सुबुह जो सवेल उथूं था, नाश्तो बचायूं था, छा नाश्तो, ॿार स्कूल छा वञनि, उथूं था त गैस खे तीली हणूं था, गैस आहे ई कोन। पोइ ॿार वीचारा रोयो रोयो अचनि, असांजे मास्टराणियूं मारीनि थियूं, असीं कोन वेंदासीं, केॾांहुं वञूं, असां त ज़ुल्म आहे, असीं केॾांहुं वञूं। सुबुह जो सवेल को ॿार बचो को कमुकार ते निकिरे ग़रीब माण्हू, हाणे असीं अटे में ई लाचार आहियूं, हाणे असीं काठियूं वठूं या असीं अटो वठूं। ही हथरादू लोड शेडिंग कई थी वञे। असीं जेको मिसकिन तबिको आहियूं, गाॾे धिकण वारा, उहे काठियुनि ते गुज़ारो पिया करियूं। असांजा बच्चा सुबुह जो लंघण था वञनि, स्कूल नथा वञी सघनि, असीं कम ते नथा वञी सघूं। असीं अपील था करियूं त हिननि ते को एक्शन खयो वञे, को गैस ॾिनो वञे, को घरनि में सहूलियत ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु रुस्तम अली कहरी, धरती टीवी न्यूज़, तलहार।